तो जीअं त हितां ही जेको कट हयो वियो आहे, ही जेको रस्तो वञे पियो, ही ॻोठ हाकिम खान जावरी जो रस्तो आहे ऐं ॻोठ मीर खान जावरी जो रस्तो आहे। हितां जो जेको वॾेरो आहे खैर मोहम्मद जूणे जो, जंहिं तक़रीबन 100 एकड़नि जो ही पाणी तव्हांखे नज़र पियो अचे, जेको 4-5 फुट आहे। इहो 100 एकड़नि जो पाणी छोड़ कयो आहे हितां कट जेको हणी हिन ॻोठाणनि जो रस्तो बंदि कयो वियो आहे। हिन जे ॻोठनि ॾे हेॾां ही जेको पाणी आहे, ही जेको पाणी तव्हां ॾिसो पिया त ही पाणी तक़रीबन 4-5 फुट ॻोठ मोहम्मद इस्माइल जावरी, ॻोठ हाकिम खान जावरी, ॻोठ हाजी मीर हसन जावरी, ॻोठ मीर खान जावरी, टोटल ॻोठ लपेट में अची विया आहिनि ऐं ॻोठनि में पाणी अची वियो आहे। मस्जिदूं किरी पियूं आहिनि। जॾहिं त हिते पासे में जेको ही साम्हूं ॻोठ आहे पंहिंजो खानण चांजो, उन्हनि जा रहवासी, उन जा हारी जेके आहे भील, उन्हनि जो सुबुह कज़ियो थी वियो, ताज़ो कज़ियो थी वियो ऐं ही फुड़ बि पोइ ॿधनि पिया। ही हितां जा उन्हनि जेको आहे लाश हितां तारे कढियो आहे। हितां जेके माण्हू के अंदरि बीठा, के ॿाहिरि लाश जेको आहे, लाश जी बेहरमती थी ऐं तमामु जेको ख़तरनाक सूरत हाल आहे। ऐं ही पाणी जेको ॾिसो पिया, ही हर दफ़े जेको आहे ही वॾेरो हिननि ग़रीबनि खे, हिननि जे वोटनि ते ही फंक्शनल लीग मुस्लिम लीग जा आहिनि ऐं फंक्शनल मुस्लिम लीग जा ही जमायती ॻोठ आहिनि, जेके बि आहिनि जावरी बिरादरी जमायत सां ताल्लुक़ु रखे थी। ऐं हिननि जो चवणु आहे त असां बि जमायती आहियूं ऐं जमायती असांखे हर दफ़े बोड़ाईंदा रहनि था। ही खैर मोहम्मद जूणे जो जेको ही कट हणी समूरा ॻोठ जावरी बिरादरी जा बोड़े छॾिया आहिनि ऐं हिननि जो तक़रीबन जेको सारियुनि जो फ़सुलु लखें रुपयनि जो फ़सुलु हो, तक़रीबन 70-80 एकड़ जेको आहे सारियुनि जो फ़सुलु ॿुॾी वियो। उन खां पोइ 50-60 एकड़ वणनि जो फ़सुलु ॿुॾी वियो ऐं उन सां गॾोगॾु हिन जा ॻोठ तबाह थी विया आहिनि। हाणे ही दोस्त ही जेको आहे हितां पुल ठाहिनि पिया, अचण वञण जो रस्तो ठाहिनि पिया। अचो त हिननि खां पुछूं त तव्हां कहिड़ी सूरत हाल मां गुज़रो पिया ऐं तव्हांजो नालो छा आहे? एहसान अली। तव्हां थोरो असांखे ॿुधाईंदो त हीउ जेको पाणी छॾियो वियो आहे, ही कंहिं पाणी तव्हां ॾे छॾियो आहे? छॾियो आहे पंहिंजो ॿ नंबर जो सॼो पाणी हिन पासे थो अचे। अच्छा, हर साल असांखे ॿोड़ींदा आहिनि पाणी जे हिसाब सां ऐं असांखे पाणी पीअण जो बि कोन्हे सुठो। उन जे हिसाब सां फुड़ टोड़ी वई आहे न, ऐं असांखे पाणी अचण लाइ ॾाढी तकलीफ़ थिए थी। पाणी आहे कोन पीअण लाइ, उन जे हिसाब सां ठाहे पाणी अच्छा, इहा ॻाल्हि ॿुधण में आई आहे त हिते सुबुह जो जेको आहे जेके हारी आहिनि भील, उन्हनि जो कज़ियो थियो, उन्हनि जी हिकिड़ी पौड़ी गुज़ारे वई, उहे उन्हनि बि जेको लाश जेको आहे हिन पाणी मां तारे कढियो आहे। बिल्कुलु तव्हां ॻाल्हि सही ॿुधी आहे जी। ऐं पंहिंजो हुननि खां ॾाढी तकलीफ़ थी जी। हिननि जो कज़ियो थी वियो, पोइ उन्हनि हिते 2 गाटर रखी असां उहो लाश में कढी ॾिनोसीं। जी, सम्झे न? जी। बाक़ी त का बि सहूलियत कोन्हे। असांखे जाती जाम था कनि, हर वारे जाती था कनि। तव्हां सां जाती केरु थो करे? खैर जूणे जो पियो करे, वॾेरा पिया कनि जेके। अच्छा, वॾेरा आहिनि। तव्हांजा ॻोठ तव्हांजे घरनि में पाणी अची वियो आहे? बिल्कुलु पाणी आहे ॻोठनि में। अच्छा, ज्यादा। अच्छा, तव्हांजो नालो छा आहे बाबा? अच्छा, सूमर, तव्हां सुबुह खां पोइ कुझु खाधो पचायो आहे? न साईं न। छाजे करे? घरनि में पाणी आहे, केॾा माण्हू रोज़गार सॼो पाए सभु ख़तमु बंदि थी वई आहे। अच्छा, जेको फ़सुलु हो सारे जो सभु ख़तमु थी वियो। जी जी अलाह जे आसिरे ते वेठा आहियूं, केॾा निकिरी पिया था जी। माना किथां खां दाद बजात थिए। ठीकु साईं, तव्हां ॿुधायो हीउ जेको पाणी तव्हां ॾे आहे, जेको ही तक़रीबन 100 एकड़नि जो पाणी जेको आहे तव्हां ॾे छॾियो वियो आहे, जेको ही अधु चवणु आहे त असां कल्ह खां वठी जेको कुझु खाधो पचायो बि कोन्हे, न की चांहि न की मानी, जेको छो त असांजे घरनि में अंदरि पाणी अची वियो आहे। हा, त तव्हां हुन बारे में छा था चओ? जीअं त बिल्कुलु इहो हर दफ़े असांखां खैरमाल जुड़े जो आहे जी, जेको असां सां वेल कंदो आहे। असां ग़रीबनि जो केरु ॿुधण वारो न आहे। सही। सो असांजी अपील आहे, जी, असां साईं पीर पगारे जा जमायती आहियूं। जी जी, असांजे पीर पगारे खे बि असांजो अपील आहे, जोके असांजा जमायती आहिनि हिन खे अपील आहे। सो असांखे ख़ुदि असांजा जेके जमायती आहिनि सो ॿोड़ीनि था हर बार। जी, भई असांजो जेको 100 एकड़ 200 एकड़ असांजी सारनि जी हुई, जी, असांजो जेको अनाज हो भरियलु हो, टोटल असांजो पाणी लमेट में अची वियो। सही। जो असांजे अंगणनि ते वग़ैरह पाणी अची वियो आहे। असांजो खटूं बाइक ते तरण पियूं, सुबुह बेलनि जो कज़ियो थी वियो, सो असां तारे कढियो आहे। सही। सो इहे हालति सूरत आहे। असांजी अपील आहे, असां ॿाहूं ॿधी चऊं था त असांखां कुझु मदद कयो वञे। साईं, जॾहिं त सूरत हाल हिन वीडियो में तव्हांजे साम्हूं आहे, ऐं जेके वीडियो दोस्त ही जेके ॾिसनि था या जेके बि दोस्त आहिनि, ऐं उन्हनि खे बि हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि हिकिड़ो इंसानियत जे नाते, त हिन वीडियो खे वधि मां वधि शेयर कयो, त जीअं ही जेको कलूर आहे या जेको ही नाइंसाफ़ियूं वॾेरनि जे तरफ़ां ग़रीबनि सां कयूं वञनि थियूं,
उहे जेको सरेआम वायरल थियनि। ऐं वरी बि प्लीज़ प्लीज़ हिन वीडियो खे वधीक वायरल कयो। जेके दोस्त आहियो मुंहिंजा ऐं जेके ॾिसनि था उहे हिन खे वधीक वायरल कनि त जीअं ही वधीक वधि खां वधि माण्हुनि ताईं पहुचे, दुनिया ताईं पहुचे। ऐं इनशाला आऊं हिकिड़ी नई क्लिप जेको अंदरि ॻोठनि में वेंदुसि, जेको आहे उहा क्लिप तव्हांखे ॾेखारींदुसि त घरनि में पाणी केतिरो आहे ऐं हिननि जे ॿनिनि जो बि आऊं जेको जाइज़ो करे आयो आहियां। वरी बि तव्हांखे उन्हनि जी वीडियो क्लिप इनशाला ॾेखारींदुसि। ही दोस्त बीठा आहिनि हिते, जॾहिं त ही हितां हिकिड़ो पंहिंजो गस ठाहिण जी कोशिशि पिया कनि। कल्ह सॼो ॾींहुं वीचारा जेको अॻियां हिकिड़ी पंहिंजो ॿी कट हुई, उन ते तक़रीबन छेड़ वठी माण्हू बीठा रहिया, पर उहा ॿधणु नामुमकिन हुई। कल्ह खां वठी पाणी हलियो आहे, हींअर पाणी जो अञा हिकिड़ो कुझु घटि थियो आहे। कल्ह तमामु स्पीड सां जेको माण्हू हितां घिड़ियो पियो उहो लुड़ी पियो वियो। ऐं वधीक जेको आहे ऐं वधीक क्लिप तव्हांखे ॾेखारींदुसि। वरी बि दोस्तनि खे इहा अपील थो करियां त प्लीज़ महिरबानी करे हिन वीडियो खे वधि खां वधि वायरल कयो। ही इंसानियत नाते तव्हांखे आऊं हिकिड़ो अर्ज़ु थो कयां त जीअं हिकिड़ो ज़ालिम वॾेरो पंहिंजे अंजाम ते पहुचे ऐं उन जे लाइ कुझु न कुझु कार्रवाई थी सघे। महिरबानी।